प्रोग्राम उदात अनोखी आंदिया जे लाइव ट्रांसमिशन में भलीकार व्यूअर्स मुझे नालो मुनीर डोमकी है ऐं अंग्रेजी अदब पढ़ाईंदो आहियां ऐं ही प्रोग्राम मुदात अनोखी आंदिया है अवां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर जीपीओ रोड लारकाने जे प्लेटफॉर्म तां व्यूअर्स जेकॾहिं अव्हांखे यादि हुजे त गुज़िरियल दफ़े असां पंहिंजे हिन ई प्रोग्राम में हिकु नए सिलसिले जो आगाज़ कयो होसीं ऐं उहो सिलसिलो हुयो वन पोएट वन पोएम यानी हिकु शाइर हिकु नज़म। असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में अवां सां बाबा बुल्ले शाह जी हिकु काफ़ीअ ते मुख़्तसिर ऐं मुफ़सिल असां ज़ेर बहस आंदो होसीं, उन काफ़ीअ खे डिस्कस कयो होसीं ऐं उनजे फ़लसफ़े खे बि अवां सां शेयर कयो होसीं। अॼु जंहिं शाइर जे नज़म ते असां मुख़्तसिर ऐं मुफ़सिल ॻाल्हाईंदासीं उहे आहिनि ब्रिटिश अंग्रेज़ी रोमानवी अदब मां अंग्रेज़ रोमानवी शाइर जॉन कीट्स ऐं जंहिं नज़म खे असां ज़ेर बहस आणींदासीं उहो आहे ओड टू अ नाइटिंगेल। व्यूअर्स जीअं त मूंखे मौक़ो मिलियो आहे त अवां सां आउं शेयर कंदो वञां त अंग्रेज़ी अदब में तक़रीबन सभिनी रोमानवी शाइरनि जे वलर हिन मादी दुनिया जे ॾुखनि अज़ियतुनि ज़ुल्मनि ऐं ज़िलतुनि खां हर वक़्तु भॼ भॼा कई आहे। कोलरिज he was one of the founding fathers of romantic movement in British literature. कोलरिज सुपरनैचुरलिज्म जी दुनिया यानी माफ़ुकुल फितरत जी दुनिया ॾांहुं भॼण पियो चाहियो। विलियम वर्ड्सवर्थ फितरत ॾांहुं, शेले इनक़िलाबी दुनिया ॾांहुं ऐं जॾहिं त जॉन कीट्स सूंहं जी दिलफ़रेब ऐं अणखुट जहान में पाण खे गुम करणु पियो चाहियो। जॉन कीट्स 1795 ईस्वी में पैदा थिया ऐं 1821 ईस्वी में हमेशह जे लाइ हिन दुनिया खे छॾे हलिया विया। जॉन कीट्स लाइ मशहूरु आहे त हू वाहिद अंग्रेज़ी रोमानवी शाइर आहे जेको कचड़ी उमिरि में ई आङुरनि ते ॻणण जेतिरा नज़म ओट्स लिखी करे तमामु घणी हुन मक़बूलियत माणी। ऐं आउं सवेरे बि अवां सां इहा ॻाल्हि वर्ड करे चुको हुयुसि त जंहिं नज़म खे असां ज़ेर बहस आणींदासीं उहो आहे ओड टू अ नाइटिंगेल यानी बुलबुल पखीअ खे ख़िताब। सभ खां पहिरियां त आउं अव्हांखे थोरो मुख़्तसिर उहो बि ॿुधाईंदो हलां त ओड अंग्रेज़ी अदब में हिकु शाइरीअ जी सिंफ़ आहे, नज़म जी सिंफ़ आहे ऐं ओड असां कंहिं बि मुख़ातिब थी थियल जज़्बाती नज़म खे चवंदा आहियूं। ऐं ओड शुरूआती तारीख़ में सभ खां पहिरियां यूनानी शाइर पिंडार लिखणु शुरू कया, पर ओड came to be perfected at the hands of जॉन कीट्स। ॼण त जॉन कीट्स जे हथ में ओड अची करे परफेक्ट थिया। सो ओड टू नाइटिंगेल यानी बुलबुल पखीअ खे ख़िताब जॉन कीट्स वण फुट जी मुंद में 1819 में ही नज़म लिखियो ऐं आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही नज़म 8 बंदनि ऐं 80 सिफ़रनि ते मुश्तमिल आहे। जेकॾहिं अव्हां इन नज़म खे ॻोढ़े नमूने सां इन नज़म जो मुतालो कंदो त अव्हांखे ख़बर पवंदी त बज़ाहिर अव्हांखे ईअं महसूसु थींदो त शाइर हिन गनाई नज़म में जॉन कीट्स उनवान जेको हिन जो रखियो आहे उहो बुलबुल पखीअ खे ख़िताब आहे, पर दर हक़ीक़त कीट्स ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ उनवाननि मुख़्तलिफ़ एहसासनि खे ज़ेर बहस आणे थो। जीअं त शाइर फितरी तौर ते नाज़ुक ऐं नफ़ीस मख़लूक हूंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे अंदरि जो उताह ॾुख खे घटि करण लाइ दुनिया जे कंहिं बि शइ खे, चाहे माण्हू हुजनि, चाहे जॻह हुजे, चाहे का शइ हुजे या पखी वग़ैरह में पंहिंजे दर्दनि जो दरमान ॻोल्हे सघनि था। तंहिं करे कीट्स पंहिंजी ज़ाती पीराव जे दरमान खे माना बुलबुल पखीअ में ॻोल्हण जी कोशिश करे थो। मसनूई जदीद दौर जे आदम वटि दिलि विंदरण लाइ मसनूई अनेक ऐं जदीद शयूं मौजूदु आहिनि। उनजे बावजूद बि जेको अॼु जो माण्हू आहे, जेको अॼोको इंसानु आहे, उहो अफ़सरदा आहे ऐं उनजी दिलि ॾुखायल आहे। छो?
छो त हू फितरत ऐं उनजी मासूम मखलूक जहिड़ो के पखी परिंदनि जी सोबत खां परे आहे। नज़म ओड टू नाइट एंगल में शाइर कीर जी दिलि बि ॾुखायल आहे, पर हिकु ॾींहुं जॾहिं हू सुहिणे बुलबुल पखीअ खे ॾिसे थो ऐं हुनजो मधुर गीत ॿुधे थो, ॼण त उन पखीअ जो मधुर गीत शाइर जे रूह जे तारनि खे छेड़े छॾे थो ऐं हुन ते हिकु क़िस्म जी अजीब ख़ुशीअ वारी कैफ़ियत तारी थी वञे थी। शाइर जॉन कीट्स पंहिंजे हिन मादी दुनिया जा सभु दुख दर्द विसारे वेहे थो, जीअं माण्हू का नशे आवर शइ वापराए करे पंहिंजा सभु होश वास विञाए वेंदो आहे, त नज़म बुलबुल खे ख़िताब जी शुरूआत बि कुझु उन रीत थिए थी जीअं शाइर जॉन कीट्स व्यूअर चवे थो, माई हार्ट एक्स and a drowsy numbness pain. My pain as though of Hamlet I had drunk. असां तव्हां पंहिंजी ख़ुशीअ जे ज़रियनि खे ॻोल्हींदा रहंदा आहियूं ज़िंदगीअ में, पर शाइर कीट्स लाइ पखी बुलबुल पखी ऐं उनजो मिठड़ो गीत ऐं बुलबुल पखीअ जी मौजूदगी निज ख़ुशीअ जी अलामत आहे। जॾहिं त इंसानी ज़िंदगी जो नूंहों व्यूअर इहो आहे त इंसान हिन दुनिया जे सभिनी मख़लूकनि मां आला ऐं मथां ई मख़लूक हूंदे बि पैदाइश जे वक़्त खां वठी हयातीअ जे आख़िरी पसाउनि ताईं हू ख़ुशीअ जे चंद घणनि जे लाइ तरसंदो ऐं तड़पंदो रहंदो आहे। ॿियो इहो त शाइर जॾहिं उहो ऑब्ज़र्व थो करे बुलबुल पखीअ खे पंहिंजी राहतुनि ऐं रौनकुनि जी दुनिया में मगन ॾिसे थो, हुनखे इंसाननि वांगुरु न कंहिं बेवसीअ जो अहसासु आहे, न कंहिं ग़ुलामीअ जो अहसासु आहे, न कंहिं पीढ़ीअ जो अहसासु आहे त इंसान जी उमिरि कीअं गुज़रंदी वञे थी, न कंहिं दर्द जो अहसासु आहे, न अकेलाइप जे भोगनाउनि जो अहसासु आहे उन पखीअ खे, ऐं न ई माण्हूअ वांगुरु उन पखीअ खे माज़ीअ जे ईंदड़ यादुनि जो ऐं अज़ाबनि जो या वरी तलख़ तजुर्बनि जो को ऊनो आहे या को तजुर्बो आहे, ऐं न ई उन पखीअ खे अधूरनि विञायल मोहबतुनि जे आखाणियुनि जो, ऐं न ई वरी ॿिए कंहिं अहिड़ी शइ जो व्यूअर जंहिंजे करे माण्हूअ जी ज़मीनी ज़िंदगीअ जे खाते में सवाइ दर्दनि खां कुझु बि न आहे। असां तव्हां ऐं जंहिं मुसातियल इंसानियत खां आरी दुनिया में रहूं था, बेहस दुनिया में रहूं था, जिते आदम जो वेरी आहे, जिते इंसान जो दुश्मन आहे, ऐं जिते हसद साड़ नफ़रतूं कीना बुग़्ज़ ऐं दिलनि में कॾहिं बि नक़दम थींदड़ हिकिड़ा बुग़्ज़ आहिनि, त पोइ उन हालत में व्यूअर्स हिकु माण्हूअ खे कहिड़ा सोर्सिस अवेलेबल आहिनि जंहिंजे ज़रिए हू मुसरत या ख़ुशीअ खे ॻोल्हे। सो कीट्स इन हालत में अंबर जे कंहिं मासूम मख़लूक जहिड़ो कि बुलबुल पखीअ ॾांहुं निहारे थो। सो शाइर कीट्स जॉन कीट्स पंहिंजे हिन नज़म पंहिंजे हिन ओड में बुलबुल पखीअ जी ख़ुशीअ सां साड़ नथो करे, बल्कि हू बुलबुल खे कंहिं महबूबा जी ख़ुशीअ वांगुरु ख़ुशि ॾिसी पंहिंजा दुनियावी दुख सूर सदमा सभु विसारे वेहे थो। ऐं शाइर वॾे वाक़े उहो ऐलान करे थो त जीअं हू चवे थो त इट इज़ नॉट थ्रू envy of thy happy lot, but being too happy in thine happiness. Viewers, नाज़रीन, नज़म जे हिन नज़म जे ओट व नाइट एंगल जे सिटुनि 7 खां 10 सिटुनि ताईं बुलबुल पखीअ जे सभिनी रंगुनि हुनजी इंडलठी दुनिया बाबति, हुनजे मुख़्तलिफ़ सरसब जॻहनि में आज़ादीअ सां फिज़ा में लहरनि ऐं लोॾनि बाबति, उॾण ऐं सावण जी मुंद में
ऐं उन जा मधुर ख़ुशीअ वारा गीत ॻाइण ऐं सुंदर सपननि वारी हिकिड़ी दिलि फ़रेब दुनिया ॾेखारी वई आहे। हाणे जॾहिं इंसान पखी परिंदनि खे एॾो ख़ुशि अंबर में ॾिसे थो त हिन नज़म में हिकु अहिड़ी दुनिया ॾेखारियो वियो आहे परिंदनि ऐं पखीअ जी, ख़ासि करे बुलबुल पखीअ जी, अहिड़ी दुनिया जेका माण्हूअ जे अमली ज़िंदगीअ जे बिल्कुलु उबतड़ आहे। हिते इंसानी दुनिया में माण्हू वीचारो हर वक़्तु मसइलनि जे धुमण में फाथो पियो नज़र ईंदो आहे। बुलबुल खे एॾो ख़ुशि ॾिसण खां पोइ शाइर कीट जी पंहिंजी उजागियल उखड़ियल ज़िंदगी ऐं उजड़ियल वजूद जो ॼत न को रूप न को बहरूप नज़र अचे थो। साम्हूं मूंखे ॿुधाईंदो वञा त रोमानवी शाइरनि लाइ इहा दुनिया हिकु जेल खाने वांगुरु हूंदी आहे। उहे ॼाणी वाणी शहर जे आलूदा दूहे ऐं गाफलेट वारी दुनिया खां भॼी करे सादनि ॻोठनि ऐं झरझंग में रहण खे तरजीह ॾींदा आहिनि, छो त उन्हनि जी नज़र में शहरी गंदलाइण वारी ज़िंदगी, फैक्ट्री ऐं गाफलेट वारी दुनिया माण्हूअ जी बुनियादी फितरत ऐं मासूमियत खे बिगाड़ींदी आहे ऐं हुनजी ख़ुशीअ खे तबाह करे छॾींदी आहे। उन करे नज़म बुलबुल खे ख़िताब यानी ओड टू नाइट एंजल जे ॿिए बंद जे आख़िरी फितुनि में शाइर जॉन कीट्स पंहिंजा दुनियावी सूर विसारण लाइ, दर्द विसारण जे लाइ का नशियावर शइ वापराए करे बुलबुल पखीअ सां गॾु दूर कंहिं झर झंग में गुम थियण जी आशा करे थो। जीअं जॉन कीट्स चवे थो, व्यूअर्स, एंड विद दी फेड अवे इनटू द फॉरेस्ट डिम। व्यूअर्स, माण्हू भली केॾो बि ताक़तवर छो न हुजे, जॾहिं ॾुखनि जो वॾो ॻोरो जबल उनजे मथां किरी पवंदो आहे त भले वॾे में वॾो बहादुर माण्हू बि टुटी पवंदो आहे ऐं रेदा रेदा थी। कीट्स बि, जॉन कीट्स बि बालकपण खां वठी ॾुख ॾिसंदो रहियो आहे। पाण जॾहिं 8 वरनि जा हुया त हुनजो वालिद गुज़ारे वियो। जॾहिं 14 वरनि जो थियो त खेसि माउ बि हिन दुनिया मां हुनखे हमेशह लाइ अकेलो छॾे हली वई ऐं उहा बि खानदानी मोज़ी मर्ज़ टीबी जे करे हुनखे छॾे हली वई। ऐं मूंखे ॿुधाईंदो वञा त जॉन कीट्स जे बारे में 3 शयूं वॾियूं मशहूरु आहिनि। हिकु टीबी खानदानी बीमारी, ॿियो हुन जेके ख़त लिखिया पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे हयात में, उहे ख़त अॼु ताईं मशहूरु आहिनि। ऐं टियों, हुन आङुरियुनि ते ॻणण जेतिरा ओट्स लिखी करे अंग्रेज़ी अदब में पंहिंजो हिकु अलॻि नालो ऐं मक़ाम पैदा कयो। सो नज़म बुलबुल खे ख़िताब जे सजण खां चंद महीना अॻु जॉन कीट्स ते ॾुखनि जो जबल वरी किरी पियो। हुनजो वॾो भाउ जॉर्ज ऑस्ट्रेलिया हिजरत करे वियो ऐं ॿियो नंढो भाउ टॉम खानदानी टीबी बीमारीअ जे करे आज़ारनि सां जवानीअ में लाॾाणो करे वियो। ऐं कीट्स पाण जॾहिं स्कॉटलैंड जे दौरे ते हुया त हुन बि हुते महसूसु कयो, हुन बि अचानक खानदानी मोतमार मर्ज़ टीबी जी बीमारी जा सिम्पटम हुन अंदरि बि ज़ाहिर थियण शुरू थी विया। शायदि इन टीबी बीमारी जे करे ई हू पंहिंजे महबूबा फैनी ब्राउन सां बि शादी न करे सघियो। जंहिं माण्हूअ जॉन कीट्स हर वक़्तु मरण पिया कयो, उहो हिन दुनिया में रहण कीअं कंदो वेंदो। सो कीट्स बि टीबी बीमारीअ जे वर चढ़ी वियो, वरी शिकार थी वियो ऐं उन वटि पोइ बाक़ी कुझु बि न बचियो हुयो। जॉन कीट्स अंग्रेज़ी रोमानवी शाइर जा समूरा ज़ाती अणखुटंदड़ ॾुख ऐं हिन मादी ऐं फ़ानी दुनिया जा सभु सूर सदमा ऐं उहो सच त न रहंदे तूं, न रहंदुसि मां, न रहंदो को खिलूं शाल आहे, सभ जा सभु नज़म बुलबुल खे ख़िताब जे 3 बंद में कंहिं अबदी हक़ीक़त जी ज़ाहिर थियनि था। जेकॾहिं कीट्स हिन नज़म जेको ही नज़म 8 बंदनि ते मुश्तमिल आहे, इन्हनि
नज़म जे 8 बंदनि मां जेकॾहिं ही टियों हिकु नज़म बि लिखे हा त बि ही नज़म अॼु बि ओतिरो ई मक़बूल थिए हा हुजे हा जेतिरो अॼु आहे। हिन बंद जे पहिरें 2 सिटुनि में पंहिंजे विखरियल टुटल वजूद खां गैर मुतमिन शाइर कीट्स बुलबुल पखीअ सां उॾामी पंहिंजे दर्दनि ऐं उन्हनि इंसानी ॾुखनि खां दूर जेकी इंसानी माशरे में हूंदा आहिनि, जिन खां बुलबुल पखी बि न आशना आहे, उन जॻह ते वञी गुम थियणु चाहियो थे। जीअं जॉन कीट्स चवे थो, fade far away, dissolve and quite forget what thou among the leaves hasn't never known। हिन कठोर दुनिया में जंहिंमें कीट्स रहियो, जंहिंमें असां तव्हां सभु रहूं था, जिते रोज़ थकावट हुजे, अनेक बीमारियूं हुजनि, जिते माण्हू कंहिं पार्क में नज़र घटि पर अस्पतालुनि जे बिस्तरनि ते कसरत में पियल मौजूद हुजनि, जिते वॾियूं परेशानियूं हुयूं, जिन सां विढ़ंदे विढ़ंदे माण्हुनि जूं उमिरियूं खुटी वञनि ऐं उहे परेशानियूं खुटण जो नाम ई न वठनि, माण्हू माण्हूअ खे हर वक़्तु लॼाए, जिते माण्हूअ में माणपे वारो अहसास बि न हुजे ऐं घटि हुजे ऐं कंहिं कासाई ऐं मस्त जानवर वांगुरु जबलत घणी हुजे, जिते माण्हू किथे बि थोरी झट लाइ व्यूअर्स वेहण शर्त हिक ॿिए जा सूर ॿुधनि ऐं ॿियनि जी लगातार गिला कनि ऐं हर वक़्तु हर लम्हे शिकायतुनि जो हिकिड़ो पैंडोरा बॉक्स खोले छॾनि, त पोइ कीट्स जूं ॻाल्हियूं, जॉन कीट्स जूं ॻाल्हियूं असां तव्हांजे दिलि खे ज़रूरु महसूसु थींदियूं। जीअं जॉन कीट्स चवे थो, द weariness, the fever and the fate, here where men sit and hear each other groan। दुनिया में उन खां भला ॿी वॾी कहिड़ी तकलीफ़ थी सघे थी, जेकी बुज़ुर्ग वालदेन पंहिंजी जवान औलाद खे पंहिंजे अखियुनि अॻियां तड़पंदे मरंदे ॾिसनि, असां पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे नेणनि अॻियां मरंदे ॾिसूं ऐं बेवसीअ जो उहो आलम हुओ जो असां पाण उन लाइ कुझु करण खां बि कासिर हुजूं, जिते सगारा नौजवान ख़ूब जवानीअ में गुज़ारे वञनि, जिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे नौजवान वर चढ़ी वञनि, या जिते असांजा बुज़ुर्ग सॼी उमिरि पंहिंजी औलाद जी परवरिश ऐं पालना जे गम में मुख़्तलिफ़ सदमनि जे करे उन्हनि जा कारा वार बि अछा थी वञनि ऐं उमिरि जी पछाड़ीअ में बि अधरंग फालिद जहिड़नि मौतमार मर्दनि में मुब्तला थी वञनि। पोइ जॉन कीट्स जो रोयन त बजा आहिनि व्यूअर्स, जीअं हू चवे थो, where palsy shakes a few, sad, lost grey hair, where youth grows pale and spectacles thin and die। सच पुछो त ये दुनिया जेका सिर्फ़ एक खूबसूरत धोखे खां सिवा कुझु बि न आहे, हिते रुगो ख़ाली सोचण बि सिवाइ दर्द तकलीफ़ुनि जे जॉन कीट्स चवे थो त कुझु बि न आहे। where but to think is to be full of sorrow। हिकु दुख हुजे या हिकु दर्द हुजे त हुनजी ॻाल्हि कजे। उस्ताद बुखारी वांगुरु हिन वॾो जहान आहे गम जो। हुकूमत वक़्तु जेकॾहिं माण्हुनि जी मर्दमशुमारी जे बजाए माण्हुनि जी कॾहिं बि न ख़तमु थींदड़ ॾुखनि जा अंग अखर गॾु करण ते लही पवे त उहे कॾहिं बि पूरा न थी सघंदा। कागर भरंदे भरंदे पूरा थी वेंदा, पर लोक जो ॾुख न वियो। हिन इतफ़ाक़ी दुनिया में जिते सूंहं प्यार ऐं मुहबत ख़ुशियूं में बसि आरज़ी वक़्त लाइ हुजनि ऐं दुनिया में रहंदड़ जंहिं माण्हूअ सां माण्हूअ जो मुहबत जो रिश्तो हुजे, उन सुहिणी महबूबा जूं बादामी नशे जे अखियुनि में बि उहा सूंहं ऐं तासीर बाक़ी न बचे। ऐं जॾहिं हिकु ॾींहुं ख़बर पवे त हुनजे सुहिणनि अखियुनि में झुरियूं बि पवंदियूं ऐं हुनजी बीनाई बि ख़तमु थी वेंदी ऐं माण्हूअ जो प्यार बि उहो साॻियो प्यार न रहंदो, उन खां वधीक ॿियो दुख कहिड़ो थी सघे थो। जीअं जॉन कीट्स चवे थो, एंड लीडन आईड डिस्पेयर वेयर ब्यूटी
cannot keep her lustrous eyes, her new love fine at them beyond tomorrow. Viewers, अब मूंखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ी अहम ॻाल्हि जॉन कीट्स जी शाइरीअ बाबति। जॉन कीट्स जी सॼी शाइरी हिन रोज़ जी आरज़ी दुनिया ऐं मुक़दर जे विच में हर वक़्तु रोज़ जहिड़ी नज़र अचे थी। सो हिन नज़म ओड टू नाइट एंगल बुलबुल खे ख़िताब जे चौथे बंद में जॾहिं हू बुलबुल पखीअ खे आज़ाद हवा में ख़ुशि ॾिसे थो, हुनखे ख़ुशीअ जा मधुर गीत ॻाईंदे ॿुधे थो, ॾिसे थो, ऐं हुनजी दिलि हिकु दफ़ो ॿीहर बुलबुल पखीअ सां दूर आज़ाद फिज़ा में उॾण लाइ सट खाए थी। ऐं कीट्स बिल्कुलु पधरनि लफ़्ज़नि में व्यूअर्स बुलबुल खे चवे थो त हू आज़ाद हवा में हुन सां गॾु उॾंदो त कंहिं हवाई जहाज़ या रॉकेट जे ज़रिए न, बल्कि शाइरी जी तस्वुराती दुनिया जे नज़र न ईंदड़ परनि जे ज़रिए उॾंदो, जंहिं शाइरीअ जे परनि जे ज़रिए अक्सर रोमानवी शाइर व्यूअर्स उॾंदा आहिनि। ऐं रोमानवी शाइर हिन दुनिया मां भॼ भॼा कंदा आहिनि, हू ख़्यालनि जी दुनिया में गुम थी वेंदा आहिनि। जीअं जॉन कीट्स बि उहा तमन्ना रखी त बट ऑन द व्यूलेस विंग्स ऑफ पोएज़ी। व्यूअर्स, रोमानवी शाइरनि जो इहो मिज़ाज रहियो आहे त हुननि हमेशह हिन दुहटल दुनिया ऐं शहर वारी ज़िंदगीअ में उन्हनि हमेशह पंहिंजो साह ॿुसाटियल महसूसु कयो ऐं उन्हनि हमेशह इहा कोशिशि कई त उहे आज़ाद हवा में उॾण। इहो ई सबबु आहे त जॉन कीट्स बि बुलबुल पखीअ सां गॾु उॾण जी तमन्ना रखे थो। जीअं उर्दू शाइर फ़ानीअ लाइ शौकत फ़ानी जी शाइरीअ में ग़म ऐं मौत हुन जा महबूब मज़मून हूंदा हुआ, ठीक ईअं ई व्यूअर्स जॉन कीट्स जी शाइरीअ में असांखे हर वक़्तु ग़म हिन दुनिया जी आरज़ियत ऐं मौत जी परूर पवे थी। उहो उन करे जो जेतिरा ज़ाती ॾुख जॉन कीट्स और जेतिरनि पेड़ाउनि मां जॉन कीट्स गुज़रियो, शायदि ई को अंग्रेज़ रोमानवी शाइर गुज़रियो हुजे जंहिं शख़्स पंहिंजे कुटुंब जे हिकु हिकु भातीअ खे वारे वारे सां पंहिंजे अखियुनि अॻियां मरंदे ॾिठो ऐं पाण अधमुओ थियो हो, ऐं जेतिरो हुन मौत खे वेझो ॾिठो एतिरो शायदि कंहिं ॿिए अंग्रेज़ रोमानवी शाइर न ॾिठो हुजे। सो कीट्स लाइ मौत कंहिं असां त अलाए मौत ख़ौफ़ जो नालो आहे, पर कीट्स लाइ मौत कंहिं ख़ौफ़ जो नालो न आहे, पर हिन आरज़ी दुनिया जे मुस्तक़बिल ॾुखनि खां हमेशह लाइ रिहाईअ जो नालो आहे। सो नज़म बुलबुल खे ख़िताब जे 6 बंद में जॾहिं कीट्स मुकमल तौरु बुलबुल जे गीत ऐं हुनजी तस्वुराती दुनिया में गुम थी वञे थो, जॾहिं हू हिन मादी दुनिया जा सभु सूर विसारे थो वेहे ऐं फ़ानीअ वांगुरु शौकत फ़ानी वांगुरु सभु शइ विसारे थो वञे, त हू चवे थो त शुरू जॉन कीट्स उहो वाहिद रोमानवी शाइर आहे जंहिं लाइ इहो चयो वेंदो आहे त मौत हुनजो फेवरेट सब्जेक्ट हो, मज़मून हो, जंहिं ते उनवान हो जेको हुनजी शाइरीअ में रिकरेंट थीम आहे, वरजाह वारो उनवान आहे। जीअं जॉन कीट्स चवे थो, I have been half in love with the peaceful death, called him soft names in many a musical rhyme, to take into the air my quiet breath, now more than ever seems it rich to die. हिन नज़म में जॉन कीट्स मौत जी तमन्ना करे थो। मौत बि अहिड़ो कहिड़ो न व्यूअर्स, पर शाही मौत ईअं जो हिकु त हिन मतलबी ऐं ज़ालिम दुनिया जा अज़ियत ॾींदड़ माण्हू उते कोन आहिनि, ऐं ॿियो इहो त बुलबुल जो सदाबहार गीत ॿुधी कीट्स खे पंहिंजा दुनियावी ॾुख दर्द थोरी झटल आहे विसरी वञनि था, ऐं टियों उहो त व्यूअर्स बुलबुल जो मुदर गीत हुनजे मौत जे दर्द खे शायदि घटि करण में मदद कंदो। सो अॻिते हिन नज़म में
जॉन कीट्स दुनिया में रहे या न रहे चवे थो, पर बुलबुल ऐं हुनजो सदाबहार ख़ुशीअ वारो गीत देश परदेस गूंजंदो रहंदो। जीअं हू चवे थो, while thou art pouring forth thy soul abroad in such an ecstasy। नज़म जे सते बंद में हिकु माण्हूअ जो कंहिं पितकड़े नंढड़े पितकड़े पखीअ लाइ अनोखे मोहबत जो अनोखे इज़हार जी इंतिहा थिए थी। व्यूअर्स, कीट्स पंहिंजी लाज़वाल शाइरी जे ज़रिए हिन नज़म जे ज़रिए न फ़क़ति लाफ़ानियत वारो तसवुर पेश करे थो, पर बुलबुल पखीअ खे बि अमर करे छॾे थो। Thou was not born for that immortal bird। ऐं हिन ई नज़म में शाइर अॻिते हली उहो मञी रहे थो त जंहिं बुलबुल पखीअ जो मधुर गीत ऐं आवाज़ हुन राति जे वक़्तु ॿुधो, जंहिंखे बादशाह ऐं हारी ऐं नारी बि केतिरनि ई वरनि ऐं सालनि गुज़रण खां पोइ बि सदियुनि जा सदियूं नसलुनि जा नसुल पिया ॿुधंदा आया आहिनि, उन बुलबुल पखीअ जो आवाज़ ऐं गीत जीअं जो तीअं निज ऐं गिलाज़त खां पाक आहे। जीअं जॉन कीट्स चवे थो, No hungry generation treat thee down, the voice I hear this passing night was heard in ancient day by emperor and clone। Viewers, ऐं जॾहिं त ख़ुदा जे उन मासूम मख़लूक बुलबुल जे आवाज़ जो उबत अॼोके दुनिया जे माण्हूअ जे आवाज़ में केॾी न गिलाज़त आहे, ड्रोह आहे, कूड़ आहे, ठगी आहे, ऐं उन माण्हूअ जे आवाज़ में अना ऐं वॾाई आहे। नज़म जे आख़िरी ऐं अठे बंद में कीट्स जे तसवुर जी दुनिया टुटी पवे थी। शायदि साॻे वक़्तु पखीअ खां बि जुदा थी वञे थो, शाइरीअ खां बि ऐं तसवुर जी दुनिया खां बि। ऐं हाणे कीट्स नज़म जे आख़िरी सिटुनि में अकेलो महसूसु करे थो, अकेलो थी वञे थो ऐं चवे थो, Forlorn the very word is like a bell to call me back from thee to my soul's self। नज़म बुलबुल खे ख़िताब जे ॻोरे जाइज़े खां पोइ व्यूअर्स हिकिड़े नतीजे ते असां तव्हां सभिनी खे इत्तफ़ाक़ करणो पवंदो त हिन दुनिया जी माण्हूअ जी नाख़ुशीअ जो ॿिनि केतिरनि सबबनि मां हिकु सबबु उहो बि आहे त हिन दुनिया जे माण्हू ऐं फितरत जे विच में रब्त जी वॾी अणाहट आहे। ऐं जॾहिं त फितरत ऐं हुनजी ॿी मासूम मख़लूक जी पाण में अटूट पिर्त आहे, जीअं शाह लतीफ़ बि चयो हो त वगर कयो वतन पिर्त नचनि पाण। ऐं दोस्तो व्यूअर्स, आख़िरी ॾुख हिन नज़म जो अञा बि उहो रहे थो, या आख़िरी ॾुख अञा बि उहो रहे थो त उहो इहो त जॉन कीट्स जॾहिं ऐं जंहिं दौर में शाइरी लिखणु शुरू कई त शुरूआती मरहले में हुनखे एतिरी पज़ीराई न मिली ऐं एतिरी हौसला अफ़ज़ाई न मिली जेतिरी हौसला अफ़ज़ाई शेख अयाज़ ऐं परवीन शाकिर खे मिली पंहिंजनि दौरनि में। रोमानी शाइर शेले जेको जॉन कीट्स जो वेझो दोस्त बि हुयो, हुन जॉन कीट्स जे अणमुंदायती मौत ते, कचड़ी उमिरि जी मौत ते रोमानवी शाइर शेले पंहिंजे जिगरी ऐं दिलबर दोस्त कीट्स जे अणवक़्तायती मौत ते व्यूअर्स हिकु वॾो नुंहुं लिखियो जंहिंजो नालो हुयो एडोनस। उन में शाइर शेले कारीगर मौत खे वेहण ॾींदे वॾे वाक़े चवे थो त ही lives, he wakes, its death is dead, not he। जीअं शाह लतीफ़ बि चयो आहे त मरणा अॻे जे मुआज़ से मरी थिया नमाज़। सो व्यूअर्स, ही अॼोको असांजो लेक्चर जॉन कीट्स, अंग्रेज़ी रोमानी शाइर जॉन कीट्स जे मशहूरु नज़म ओड टू नाइटिंगेल ते। मुंहिंजो नालो मुनीर डोमकी आहे, ऐं अंग्रेज़ी अदब पढ़ाईंदो आहियां ऐं ही प्रोग्राम मूं ॾात अनोखी आंदी आहे। प्रोजेक्ट आहे रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर, GPO रोड लाड़काणे जी। ऐं इन सां गॾु असां पंहिंजो असांजे अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼे थो
ॿीहर वरी कंहिं शाइर या ड्रामा नवीस या नाविल निगार सां गॾु असां अवां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं अलाह वाहिगुरु।